नाज़रीन ख़बर शेयर कंदासीं सिंधी कहाणीअ जे मोतबर असरात आवाज़ बादल जमाली जी नई कहाणी मजमूई आख़िरी वारदात जी मूर्ति तक़रीब अवामी प्रेस क्लब मलीर में अदबी जोश ऐं जज़्बे सां मुनक़द कई वई, जंहिंमें नामवर अदीबनि शाइरनि लेखकनि ऐं सहाफ़ियुनि सियासी समाजी अॻवाननि वॾे तादाद में शिरकत कई। तक़रीब में केतिरनि ई किताबनि जे लेखकनि मोहम्मद अली पठान, शेर महराणी, सीनियर सहाफ़ी ज़रार पीरज़ादो, PTV कराची जे मैनेजर अमजद शाह, खुदारिनो शाह, जावेद महर सुमैद ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते महिमाननि गॾिजी गुलनि सां ढकियल ऐं सिंगारियल किताबनि खे पधिरो कयो, हाल ताड़ियुनि सां गूंजी पियो। तक़रीब में मेज़बान प्रेस क्लब इंतिज़ामिया, लेखक बादल जमाली सुमैद आयल महिमाननि खे अजरकूं पिणु पेश कयूं। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे। ईअं गॾिजी हुई मतिलबु इलाही 15-20 ॾींहंनि खां वठी असीं असल में असांजी सिंध में जेका बि शऊरी तामीर थी आहे या जेका बि तब्दीली आई आहे उन में सिंधी अदब जो, सिंधी अदीबनि जो किरदारु नुमाया आहे। त असां सम्झूं था त बादल जमालीअ जो ही किताब या 5 किताब जेके आहिनि इहे सिंध जो जियापो आहिनि। ये रुगो कहाणियूं न आहिनि, असांजे समाज खे इस्लाह बि आहे। ऐं जेकॾहिं असांजो हुकूमतूं इहे किताब पढ़नि ऐं इन्हनि किताबनि जे बुनियाद ते पंहिंजी पॉलिसी ठाहिनि त उन जी गुड गवर्नेंस बि थी वेंदी, आवाम जी बि नुमाइंदगी थी वेंदी ऐं सिंध बि तब्दील थींदी। साईं तमामु बहितरीनु। ऐं सभ खां पहिरियां त मां अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि खे जस ॾींदुसि जो हुननि सदाई अदबी जेको महाज़ आहे उन ते पाण मल्हायो आहे। जेसिताईं बादल जमाली साहिब जे किताब जो तालुक़ु आहे त बादल साहिबु इंतिहाई हिकु वॾो लेखक आहे, पर बदक़िस्मती सां इहा ई जेका असांजे सिंध जे माण्हुनि जी सूरत हाल आहे त अहिड़नि माण्हुनि खे पज़ीराई घटि मिलंदी आहे। ऐं अॼु बि केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके एॾे वॾे माण्हू खे सुञाणण खां जेका उन्हनि खे ख़बर न आहे त बादल जमाली केरु हो। सो इन करे अॼु जेका उहा तकरीब थी आहे उहा जिते उन्हनि शयुनि खे जेका उनजी मान्यता मिली आहे इहा बि सुठी ॻाल्हि आहे। ऐं अॼु माण्हुनि खे इहा बि ख़बर पए थी पई हिन किताब ज़रिए, आख़िरी वारदात ज़रिए, त बादल जमाली साहिबु केॾो वॾो राइटर आहे ऐं केतिरो उन में जेके कहाणियुनि में जेको दर्द समायल आहे, सिंध जे मसइलनि जी जेका निशानदेही थियल आहे, सिंध जे हर उन घर जी, हर उन घर जी कहाणी शामिल आहे जेका असांजे समाज जो हिसो आहे। इन करे बादल जमाली साहिब खे जस हुजे। ऐं हिन मौजूदा दौर में जिते इंसान पंहिंजो पाण में वकोड़जी महदूद रहिजी वियो आहे, उते पंहिंजनि माण्हुनि जे उन फ़न खे अॻिते ऐं अॻिभरो आणणु इहो हिकु नवाण आहे। ऐं उहा पुराण जेका नवाण थी करे साम्हूं आई आहे इहा उन दौर जी बि अकासी करे थी जंहिं दौर में सिंध में फ़नून लतीफ़ा खे तमामु वॾी अहमियत हुई, जिते इंसान शयूं पाइण खाइण सां न पर कहाणियूं पढ़ी, कहाणियूं ॾिसी ॿुधी करे पंहिंजो पाण खे जीअण जो जे लाइक़ु सम्झंदा हुआ। ऐं उहे उन्हनि जी बादल जमाली साहब असांजे सिंध जो वॾो कहाणीकार आहे ऐं तक़रीबन 50 साल हुनखे लिखंदे थिया आहिनि ऐं बेमिसाल कहाणियूं हुन लिखियूं आहिनि। ही हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे। मुंहिंजा तमामु सुहिणी तक़रीब आहे ऐं मां त बादल जमाली साहिब खे तमामु घणी मुबारकबाद पेश कंदुमि। उन्हनि खे ऐं साईं डॉक्टर मोहम्मद अली पठान साहिब खे, ॿिन्ही खे, छो त ॿिन्ही जी दोस्ती, ॿिन्ही जी यारी ऐं ॿियो ॿिन्ही जो अदबी हिकिड़ो सथु आहे। ऐं जहिड़े नमूने सां तव्हां मीडिया जा दोस्त आया आहियो हिते, इहा मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त अदब जी इन्हनि सरगर्मियुनि खे मीडिया इनखे एॾो प्रोमोट थी करे। तमामु सुठी आहे। सभु अदीब शाइर वेठा आहिनि, सहाफ़ी वेठा आहिनि ऐं बादल जमाली साहिब जे फ़न ते पहिरियों सभ खां पहिरियों त अवामी प्रेस क्लब जेका असांखे ही तकरीब कई आहे इहा असांजे लाइ बि ऐं हिन सिंधी समाज, सिंधी कहाणी जे लाइ तमामु सुठो सवण आहे जो अहिड़ियूं मयारी किताब ऐं अहिड़ियूं मयारी किताबुनि जा राइटर हिते अचनि ऐं असां सां डिस्कस कनि ऐं उन्हनि ते पंहिंजी असां राय ॾियूं। छो जो मूं ज़बरदस्त अवामी प्रेस क्लब हमेशह अदबी मेड़ाका कराईंदो रहंदो आहे। किताबनि जूं काफ़ी सारी महूरतूं हिन खां अॻु में बि थियूं आहिनि ऐं बादल जमाली जे कहाणियुनि जे किताब जी बि अॼु हिते महूरत आहे जंहिंमें सिंध जा सुठा
ज़मीन